ॿिनि हफ़्तनि जी जंग बंदी पाकिस्तान जूं सफ़ारती कोशिशूं कामयाब। 10 अप्रैल ते इस्लामाबाद में अहम ॻाल्हियूं थींदियूं। हरमोज़ खुली वियो। नाज़रीन, विच ओभर हिकु ख़तरनाक जंग जे किनारे ते बीठो हो, पर आख़िरी लम्हनि में सफ़ारतकारी जंग ते ग़ालिब अची वई। हाणे सूरतहाल हीअ आहे त अमेरिका ऐं ईरान 2 हफ़्तनि जी जंग बंदी ते राज़ी थी विया आहिनि। हरमोज़ जो सामूंडी लंघ खुली चुको आहे ऐं जुमे ॾींहुं इस्लामाबाद में अहम ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि। हीअ का मामूली अॻभराई नाहे, पर हिकु वॾी सफ़ारती कामयाबी आहे जंहिंमें पाकिस्तान मरकज़ी किरदारु अदा कयो आहे। जंगबंदी जो फार्मूलो छा हूंदो? हिन जंगबंदी जो बुनियादी ढांचो 3 अहम नुक़्तनि ते बीठल आहे। अमेरिका ईरान ख़िलाफ़ फौरी फ़ौजी कार्रवाई रोके छॾी। ईरान 2 हफ़्ता अस्करी रद्दअमल खां पासो कंदो। सामूंडी लंघ हरमोज़ मुकमल तौर ते खुलियल रहंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप साफ़ लफ़्ज़नि में चयो त जेकॾहिं हरमोज़ खोलियो वियो त जंगबंदी जारी रहंदी। ॿिए पासे ईरान बि अमली तौर हिन शर्त खे क़बूल कयो, जंहिंसां आलमी सतह ते छिकताण ओचितो घटिजी वई। हिन बहरान में सभ खां अहम सवाल इहो आहे त जंग कीअं रुकी। आलमी ऐं इलाक़ाई मीडियाई इदारनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिधी मुदाख़लत कई। फील्ड मार्शल आसिम मुनीर अहम फ़ौजी ऐं सफ़ारती चैनल्स इस्तेमालु कया। अमेरिका खे जंग रोकण लाइ क़ाइल कयो वियो। ईरान खे बि ॻाल्हियुनि लाइ तयारु कयो वियो। पाकिस्तान रुॻो पैगाम पहुचाइण जो कमु न कयो, पर हिकु मुकमल सफ़ारती रोड मैप पेश कयो, जंहिं ते हाणे अमल थी रहियो आहे। चीन जो अंसर ख़ामोश पर असराइतो। हिन सॼे अमल में चीन जो किरदार बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। ज़रियनि जो चवणु आहे त चीन ईरान खे जंगबंदी लाइ क़ाइल कयो। चीन जंगबंदी न थियण जी सूरत में मुआशी नुक़साननि बाबति संजीदगी वारा ख़दशा ज़ाहिर कया। सफ़ारती हल खे अॻिते वधाइण लाइ दबाउ विधो। इहो चई सघिजे थो त पाकिस्तान फ्रंट ते ऐं चीन बैक चैनल ते सरगर्म रहियो। हाणे असल इम्तिहान 10 अप्रैल ते इस्लामाबाद में थींदड़ ॻाल्हियूं हूंदियूं। जुमे ॾींहुं इस्लामाबाद में थींदड़ अहम ॻाल्हियुनि में अमेरिका ऐं ईरान जा सीनियर डिप्लोमेट, फौजी ऐं इक़्तिसादी नुमाइंदा शिरकत कंदा। पाकिस्तान जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर बि मौजूद रहंदा त जीअं ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइण ऐं सालसी वारो किरदारु जारी रखिजे। अमेरिका तरफ़ां डिप्टी स्टेट सेक्रेटरी ऐं नेशनल सिक्योरिटी टीम जा आला ऑफिसर शिरकत कंदा, जॾहिं ईरान तरफ़ां परॾेही ऐं इक़्तिसादी मामलनि सां वाॻियल आला हुकूमती अख़्तियारियूं पिणु मौजूद हूंदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त इन्हनि ॻाल्हियुनि में चीन ऐं OIC जा नुमाइंदा पिणु मुशाहिदाती तौरु मौजूद रहंदा, जीअं ॻाल्हियुनि में शफ़ाफ़ियत ऐं एतमाद वधे। इन्हनि अहम ॻाल्हियुनि दौरान सभिनी धुरनि जो मक़सदु जंग खे रोकणु, हरमोज़ खे खोलणु ऐं डिघे मुदे वारे अमुन लाइ बुनियादी फ्रेमवर्क तइ करणु हूंदो। इम्कानी एजेंडा जे हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त ईरान ते पाबंदियुनि में नरमी, न्यूक्लियर प्रोग्राम बाबति नओं मुआहिदो, अमरीकी फ़ौजियुनि जी मौजूदगी समेत इलाक़ाई तकरारनि, प्रॉक्सी वार जो हल बि शामिल हूंदो। हीउ पहिरियों भेरो आहे जो अहिड़े हसास सतह जूं ॻाल्हियूं इस्लामाबाद में थी रहियूं आहिनि। जंग जे हवाले सां हिकु अहम इंकिशाफ आलमी मीडिया इदारनि में रिपोर्ट थियो आहे, जंहिं में ॼाणायो वियो आहे त अमेरिका जे इत्तेहादी मुल्क जे वज़ीर आज़म अमरीकी सदर ट्रंप खे ईरान ख़िलाफ़ कार्रवाई लाइ राज़ी कयो। व्हाइट हाउस में ॻुझनि ब्रीफिंग्स जो बंदोबस्तु कयो वियो। ईरान जी क़यादत ऐं मीज़ाइल सिस्टम ते हमलनि जा मंसूबा तयारु थिया। जंगबंदी जे ऐलान खां पोइ आलमी दुनिया ते मुस्बत असरु पियो आहे। तेल जी मार्केटुनि ऐं साह खणंदड़ दुनिया मथां जंगबंदी जो असरु फौरी तौरु नज़र अची रहियो आहे। आलमी मंडी में तेल जूं क़ीमतूं घटि थियूं, आलमी मार्केटुनि में इस्तेहकाम नज़र आयो ऐं डॉलर जे मुल्ह में लाथ ॾिसण में आई। आलमी सीड़पकारनि जो ॿुॾल एतमाद बहाल थियणु शुरू थियो आहे। ख़ासि तौर ते हरमोज़ जो सामूंडी लंघ खुलण सां आलमी तवानाई सप्लाई महफ़ूज़ थी वई आहे, जेका दुनिया लाइ सभ खां वॾी अहम ख़बर आहे। आलमी माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं ॻाल्हियुनि वारो मरहलो कामयाब थियो त विच ओभर जी सियासत जो नक्शो बदिलिजी सघे थो। जंगबंदी जे हवाले सां अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जा अहम इशारा पूरी दुनिया जे आलमी मीडियाई इदारनि में बहस जो मौज़ू बणियल आहिनि। ट्रंप जो चवणु आहे त असां पंहिंजा फ़ौजी हदफ़ हासिल करे चुका आहियूं, हाणे अमुन ॾांहुं वधी रहिया आहियूं। पाकिस्तान जी दरख़्वास्त अहम हुई, हरमोज़ खुलियल रहियो त जंगबंदी बरक़रार रहंदी। नाज़रीन, विच ओभर जो जंगी बहरान हिकु वॾी हक़ीक़त खे ज़ाहिर करे थो। जंगियूं हथियारनि सां शुरू थींदियूं आहिनि, पर ख़त्म हमेशह सफ़ारतकारी सां थींदियूं आहिनि। ऐं हिन भेरे पाकिस्तान पाण खे रुॻो हिकु मुल्क न, पर हिकु डिप्लोमेटिक पुल तौरु साबित कयो आहे, जेको दुश्मननि खे ॻाल्हियुनि जी मैज़ ताईं आणण जो सबबु बणियो आहे।